वरी बरोबर तव्हांखे भलीकार चऊं था असीं पंहिंजी ईद स्पेशल ट्रांसमिशन में मेहरान टीवी तां लाइव ही ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुची रही आहे ऐं इन ट्रांसमिशन खे सहकार हासिल आहे ज़ीरा प्लस जो। ज़ीरा प्लस आहे हर चांहि जो प्लस। ज़ीरा प्लस ऐं चांहि हुजे गॾु त पोइ कचेरी ख़तमु थियण जो नालो ई नथी वठे। ज़ीरा प्लस सां हर चांहि जो मज़ो थी वेंदो आहे ॿीणो। गॾोगॾु हिन स्पेशल ट्रांसमिशन में असांखे वधीक सहकार हासिल आहे टपाल दानेदार चांहि जो। उनखां अलावा सरसब्ज़ ज़मीन जी शान ऐं फसलुनि जी जान सरसब्ज़ उन जो। उनखां अलावा टेंग एनर्जी ड्रिंक मुस्तक़बिल बनाए टेंग जो ताउन हासिल आहे ऐं गॾोगॾु यूनिक हमेशा का साथ इन जो असांखे सहकार हासिल आहे हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन खे तव्हां ताईं पहुचाइण लाइ ऐं वधीक ख़ूबसूरत बणाइण जे लाइ। असांजा ॾाढा ख़ूबसूरत ऐं लाजवाब गेस्ट हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि सां असांजी कचेरी बि जारी आहे म्यूज़िक बि जारी आहे। त जी सुमेरा तव्हां डॉक्टर साहिब खां कुझु सवाल पुछो त असीं चाहींदासीं त उहा ॻाल्हि तव्हां कंटिन्यू कयो। तव्हां खां मां सवाल पुछो न जो तव्हां अॼु मूंखे ज़रूरु जवाबु ॿुधायो। बिल्कुलु ॾिसो हाणे छा आहे जो हर कंहिंजी फील्ड आहे न। अगरि असां सिंगर खे चऊं की तुंहिंजी आवाज़ एॾी कीअं सुहिणी आहे त इहो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो रियाज़ करे थो। असांजो कम ई सॼो ॾींहुं चमड़ी में आहे त असां चमड़ी जो उन हिसाब सां ख़्यालु रखूं था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू असांखां उन हिसाब सां मुतासिर थियनि था त इहो सॼो आहे। ठीकु। अच्छा डॉक्टर साहिबा आउं वरी हिकु भेरो ॿीहर तव्हां खां इहो पुछंदुसि जेका ॻाल्हि तव्हां कंटिन्यू उहा कजो जेका असां शुरू में कई ॾाढी सुठी ॻाल्हि हुई छाकाणि त असांजा जेके नाज़रीन ॾिसनि पिया असीं चाहींदासीं त असांजे प्रोग्राम मां एंटरटेन त थियनि पर गॾो गॾु हुननि खे आगाही बि मिले त हिन मौसम में ऐं ख़ुशूसनि हिन ॾींहंनि में कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु करणु घुरिजे जीअं सफ़ाई सुथराई जो हो खाद खुराक जो हो पर गॾो गॾु उहे कहिड़ियूं बीमारियूं आहिनि जेके ॾाढी क्विकली जेके आहिनि से माण्हुनि ते अटैक कनि थियूं। सभिनी खां वधीक हिन मौसम में जेका बीमारी फैलिजे थी सभु पेट जी तकलीफ़ूं आहिनि ऐं गंदगी सां गॾोगॾु जेको मेन वजह आहे उहा आहे की अगरि खाधो सही पचे नथो। ॾिसो इन में तकड़ हूंदी आहे सभिनी खे गोश्त देरि सां ईंदो आहे माण्हू रड़ियूं कनि पिया की भई मानी टाइम ते ॾियो त उन जे करे अगरि हाफ कुक्ड या अधु पचियल गोश्त केरु खाए थो वठे या कचो गोश्त उनखे खाइण में अची थो वञे त उन सां बि तबियत ॾाढी ख़राबु थी वञे। त इन शइ जो ख़्यालु करणु खपे की गोश्त जेको आहे उहो सही सां पचियल हुजे ऐं ख़ासि करे कलेजी जेका अचे थी उन खे बि चङी तरह पचाए उनखे बॉइल करे साफ़ करे पोइ उनखे इस्तेमालु कयो वञे न त पोइ पेट जी तकलीफ़ूं जेके आहिनि हिन मौसम में इलाही ज़्यादा ऐं ॾिसो हॉस्पिटल बंदि हूंदा आहिनि डॉक्टर अवेलेबल न हूंदा आहिनि त ॾाढी एमरजेंसी वारी कैफ़ियत थी वञे। इन शइ जो ख़्यालु रखणु खपे ऐं शयुनि खे ढके रखणु खपे। मक्खियुनि खां बचाइणु ज़रूरी आहे छो त मक्खियूं बि हिकिड़ी ख़ासि वजह आहिनि पेट जी बीमारियुनि खे फैलाइण बीमारियुनि खे हिकिड़ी जाइ तां वहनि थियूं वरी ॿी जाइ ते वहनि थियूं एक्ज़ैक्टली ईअं जरासीम फैलजनि था। ऐं अदी दीबा सैर बि हिते मौजूदु आहिनि उन्हनि सां बि असीं कचेरी कंदा हलंदासीं। तव्हां जेकॾहिं कुझु सुवाल पुछणु चाहियो त पुछी सघो था तव्हां मूंखां डिॼो न ऐं तव्हांखे कुझु कोन्ह चवंदुसि ज़ीरा प्लस तव्हां कलाम कलाम जी ओके जी अदी दीबा सैर मौजूदु आहिनि हलूं था हिकिड़े कलाम ॾांहुं। माशाल्लाह शाहिद रज़ा क्या बात है। राग सिंधड़ो आहे ऐं जीअं त अदा नालो शान रज़ा साहब असांजे लेजेंड मोहम्मद यूसुफ जो कलाम ॿुधायो जेको तामीर साहब बि ॻायो अदी हुमैरा चन्ना बि ॻायो त मां बि पंहिंजे लेजेंड उस्ताद वहीद अली साहब जो ई कलाम पेश कंदमि छो त उस्ताद वहीद अली हिकिड़ी तमामु ज़बरदस्त ऐं सुठी पर्सनैलिटी जा त मालिक हुया पर हुननि जे आवाज़ में बि हिकिड़ो जादू हुयो ऐं हुननि जो ई कलाम मूंखे तमामु घणो वणंदो आहे। पचारो असां हाल दिल जो अवां सां
लाजवाब अदीदी बस है जो कलाम जॾहिं बि असीं ॿुधंदा आहियूं त बस छा चइजे हिकिड़ो मौसीक़ी हिकिड़ी रूह जी ग़िज़ा आहे ऐं म्यूज़िक सां गॾु आवाज़ ॾाढो मनमोहींदड़ हुजे त बस कोई छा आहे ॻाल्हि कजे त कचहरी जे सिलसिले खे गुफ़्तगू जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। डॉक्टर साहिबु आउं तव्हां पुछणु चाहींदुसि त जीअं त जून जुलाई आहे गर्मी ऐं गर्मी में अक्सर ईअं थींदो आहे त जेके माण्हू असां जहिड़ा जेके ॿाहिरि छोकिरा हूंदा आहिनि मोस्टली इहे उस में घुमंदा फिरंदा आहिनि त स्किन ॾाढी हुननि जी इफेक्टेड थींदी आहे, स्किन में कॾहिं हुन ते दाग पइजी वेंदा आहिनि या डार्क स्पॉट्स पइजी वेंदा आहिनि त उन्हनि खे कहिड़ो एहतियात करणु घुरिजे? बिल्कुलु जीअं तव्हां चओ पिया जून जुलाई जी गर्मियुनि में मुख़्तलिफ़ क़िस्म जा मसइला वधंदा आहिनि। हिकिड़ो त जझे पघर जे करे चमड़ी में दाणा निकिरणु शुरू थी था वञनि जेके सॼे चहिरे ते सॼे जिस्म ते मथे ते सॼे ते निकिरण था ऐं माण्हू खे ॾाढी तकलीफ़ था पहुचाइनि। त उन जे लाइ जेको आहे माण्हुनि खे कोशिशि करणु खपे कि गर्मी जे मौसम में मेट जो इस्तेमालु वधाइनि ऐं मेट सां वेझण त उन सां काफ़ी हद ताईं जेका पघर पैदा करण वारा गुदूद आहिनि उन्हनि जी एक्टिविटी घटि थी थिए ऐं पघर घटि थो निकिरे त उन सां काफ़ी फ़र्क़ु पए थो। ॿिए नंबर ते जेको आहे मोहिड़ा जेके आहिनि उहे चहिरे ते इलाही ज़्यादा वधी था वञनि जेके असांजी चिकनाई पैदा करण वारे गुदूदनि जी बीमारी आहे ऐं गर्मी जे करे छो त चहिरे ते पघर ऐं चिकनाई गॾु निकिरे थी यंग एज वारे माण्हुनि खे 11 साल खां वठी 25-26 साल वारनि खे त उन्हनि खे चहिरे ते दाणा वधी वेंदा आहिनि। ख़ासि करे उन्हनि छोकिरनि खे जेके हेलमेट जो इस्तेमालु घणो कंदा आहिनि या छोकिरियूं जेके मास्क या इहो नकाब पाईंदियूं आहिनि उन्हनि खे चहिरे ते जेको आहे इन जो इलाही ज़्यादा दाणा वधी वेंदा आहिनि। या जेके शोबिस सां जी मेकअप जो इस्तेमालु घणो थिए थो इन मौसम में या केरु गर्मी खे घटि करण जे लाइ दरिया किनारे हलियो वियो या समुंड जे किनारे हलियो वियो त उन जे करे बि जेको आहे उन्हनि खे चहिरे ते दाणा वधी था वञनि। इन खां अलावा जेको हींअर मौसम आहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ईद जो मौसम आहे छोकिरियूं जेके आहिनि मुख़्तलिफ़ क़िस्म जा फेशियल कराइनि थियूं ऐं ख़बर न आहे उन में कहिड़ी क्रीमुनि जो इस्तेमालु आहे छा आहे त उन जे करे बि छोकिरियुनि खे ऐं छोकिरनि खे मोहिड़ा वधनि था। मेकअप जी क्वालिटी में मेकअप जी क्वालिटी जे करे बि मिलावट खां अलावा ख़बर आहे छा मसइलो हिते थो थिए असांजी स्किन ते मुख़्तलिफ़ क़िस्म जा मेकअप यूज़ थींदा आहिनि
अगरि असां वॾनि जी जेका चमड़ी ते मॉइस्चर वारो मेकअप आहे यंग छोकिरियूं लॻाए वठंदियूं त उन्हनि खे चहिरे ते मोहिड़ा वधी वेंदा ऐं उन्हनि जे लाइ ख़ासि क़िस्म जा नॉन कॉमेडोजेनिक मेकअप इस्तेमालु कया वेंदा आहिनि त उहो इस्तेमालु करणु खपे त मॉइस्चर वारो को बि शइ अहिड़ी छोकिरियुनि या छोकिरनि खे इस्तेमालु न करणु खपे जंहिंसां उन्हनि खे मोहिड़नि जी तकलीफ़ वधे। इन खां अलावा जेका आहे काराण जो थी वञणु, चहिरे ते धब्बा थी वञणु, छायूं इन मौसम में काफ़ी माण्हुनि खे वधी थियूं वञणु ऐं छायूं नथियूं थियण त ओवरऑल टोन जेका चहिरे जी आहे या हथनि ऐं पेरनि जी उहो किरी थी पए। अगरि फुल स्लीव्स माण्हू पाइनि था त उन्हनि जी बाहूं अची हूंदियूं आहिनि पर हथु बैंड वांगुरु हिकिड़ी जाइ तां कारो थी थो वञे त उन जे लाइ ज़रूरी आहे कि सन ब्लॉक जो इस्तेमालु हिन मौसम में वधाइजे ऐं अगरि बाइक इस्तेमालु कनि था त उहो पाण जे हथनि में दस्ताने जो इस्तेमालु कनि, इन्हनि शयुनि जो ख़्यालु कनि त इन सां जेका आहे काफ़ी हद ताईं गरमाइश सां बची सघिजे माण्हू बची सघनि था। सुमेरा तव्हां ॿुधो डॉक्टर साहिब जेको तव्हांखे त वधीक ख़्यालु करणु घुरिजे, तव्हां मेकअप तमामु घणो कयो आहे ऐं उस में त हूअं ई असां छोकिरा त हूअं ई निकिरी वेंदा आहियूं पर तव्हांखे ख़्यालु करणु घुरिजे। न मीडिया सां जेके माण्हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे रिलेटेड आहिनि त माण्हू असांजो चहिरो ई ॾिसंदा आहिनि या माण्हू असांजी स्किन ॾिसण था त असांखे हुनजो ख़्यालु करणु खपे इलाही ज़्यादा ऐं उहो बि हर मर्द ऐं औरत जो बेसिक हक़ आहे कि उहो पंहिंजी सिहत जो जीअं ख़्यालु रखे थो, पंहिंजे जोड़नि जो, अखियुनि जो, साह जो, पेट जे मसइलनि जो ख़्यालु रखे थो, तीअं चमड़ी जो बि पंहिंजो ख़्यालु रखे। छो त कॉपी जो अगरि कवर मथां खां सुठो हूंदो त उहा कॉपी हर कंहिंखे वणंदी आहे, टीचर उन ई कॉपी खे पहिरीं खणंदो आहे जंहिंजो कवर साफ़ सुथरो ऐं सुठो हूंदो आहे। बिल्कुलु एग्ज़ैक्टली। नाज़रीन तव्हां बि ॿुधो त डॉक्टर साहिबा केतिरियूं लाजवाब ॻाल्हियूं असां सां अॼु हिन प्रोग्राम में शेयर करे छॾियूं आहिनि त सभु कुझु ट्रीटमेंट त हूंदो आहे पर गॾो गॾु एहतियात बि लाज़मी माण्हू खे करणु घुरिजे। सुमेरा बिल्कुलु त असांजो प्रोग्राम आहे ईद स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुचाए रहिया आहियूं ऐं ज़ीरा प्लस जो ताउन हासिलु आहे। गॾो गॾु हिन प्रोग्राम खे हिन ट्रांसमिशन खे टपाल दानेदार जो ऐं सरसब्ज़ ज़मीन जी जान फसलुनि जो शान सरसब्ज़ उनजो ऐं उनखां अलावा टैंक एनर्जी ड्रिंक जो, उनखां अलावा यूनिक हमेशह जो गॾु यूनिक बैटरीज़ जो असांखे सहकार हासिलु आहे हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन में। त हलूं था असीं वरी हिकिड़े ॿिए नगमे ना ऐं हिकिड़े ॿिए गाने ना। अदी दीवा सैर मौजूदु आहिनि हिते असां वटि। अदी हाणे असांखे तव्हां छा ॿुधाईंदा? इहो सुवाल मूंखे करणु त न घुरिजे पर कुझु होस्ट जूं जेके आहिनि से रिवायती सुवाल हूंदा आहिनि उहे करणा पवंदा आहिनि, तंहिं करे उहो कयो। पाकिस्तानी तसव्वुर खानम साहिबा जो सॉन्ग आहे। क्या बात है। पेश करें आवाज़ है। खुशी है तू ही प्यार, तू ही चाहत, तू ही बंदगी है। तू मेरी जिंदगी है, तू मेरी हर खुशी है। तू ही प्यार, तू ही चाहत, तू ही बंदगी है। तू मेरी जिंदगी है। लाजवाब, वाह ज़बरदस्त। अॼु त प्रोग्राम खे जेको आहे न 4 चंड लॻी विया हलिया ऐं
हाणे अदी जा ॿ कलाम असां ॿुधाइनि मैडम जो गुफ्तगू कचहरी ॿुधी आहे। हाणे वठूं था हिकिड़ी साही नंढड़ी ब्रेक ते वञण खां पहिरियां नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईद स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुची रही आहे ज़ीरा प्लस जे ताउन सां।